जो ईमाना तो हुजूर जे सदत ते हुजूर के सदर नमाज़ी के वो नमाज़ी नमाज के छदे हुजूर जे सदत ते हाज़िर थे उन जी नमाज टुटंदी न इहो को हुनन जो ना है त हाफिज़ इब्न हजर पंहिंजे वास्ते फतहुल बारी में पंहिंजे मसलक मज़हब लिखियो पर खुद असा हनफ जो मज़हब इहो तो हुजूर जे नमाज़ी के सदे नमाज़ी नमाज के अध में छदे हुजूर ने सदत ते हाज़िर थे हुजूर फरमाए फलानो कम करे आ फलानो कम करे आ फलाने कम सा वना वो सीने जे फिर सा नमाज भज दिया गालान सा नमाज भज दिया ऐसी ताई जो जे करे के सलाम चयो उनके जवाब नहीं नमाज भजी पवदिया ये बाहर को मानो बीठो आ उन जी सवाल कयो त छा अल्लाह का सवा को बियो माबूद आहे नमाजी नमाज में बीठो जवाब दोरे से ला इलाहा इल्लल्लाह चूंकि उनके जवाब दे इरादे सा चई नमाज उन जी भजी पवदी पर आदम लिखो आ हुजूर जे सदते वो उम्मती हाज़िर थे नमाज उन जी भजती कान हुजूर जे कम कन का बाद में जने फारिग थे जिथे नमाज छदे वयो हो उता का पंहिंजी नमाज अगते मुकम्मल करे इताअत ई कजे हुजूर जो सद थियो त हलो जंग ते जंग जी तैयारी कयो तासा शादी थियला साहब जी तासा शादी सुभान अल्लाह साईं जो सद थियो तो गुस्ल को कोन करे सके बगैर गुस्ल के मैदान जंग में काहे शहीद थी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दोन सहाबी के पाण फरमाए त मां ॾिठो त ज़मीन आसमान जे विच ते फरिश्ता उनखे गुस्ल ॾेई रहिया पाण फरमाए हिन जे घरवारी खे सॼो उन खां पुछो रात तो सा या रसूल रात ज़रूर गॾु थियो शादी जी पहिरीं रात शादी जी हुई सदवा जो थियो गुस्ल करण बन खारे जी वणो गुस्ल बि न कई चई बि 5 मिनट मिसाल उन वक्त में मिनट जी इहो तरीक़ो कोनो जी असां वटि जगणम थे थी माना एतिरियूं 5 घड़ियूं तरसी कोन सघियो जे गुस्ल कहिड़ो कयां रसूलुल्लाह जो सद थियो आहे गुस्ल खे बि छॾे ॾिनई मुस्तफा जे सद ते हाज़िर थियो इहो कोन सोचे त ताज़ी शादी आहे माना इन जो मतलब इहो आहे त जॾहिं न हुजूर जो सद थी वञे त पोइ माण्हू कहिड़े बि हाल में छो न हुजे उन्हनि सभिनी हालतुनि खे उते छॾणो आहे हुजूर जे सद ते हाज़िर थियणो आहे हुकुम जी इताअत करणी आहे अगर इहो हुकुम जे इताअत जो जज़्बो अंदर में मौजूद आहे त पोइ ईमान जी मिठास भी महसूस थींदी ईमान जी हलावत भी महसूस थींदी ईमान जा जज्बात भी महसूस थींदा अगर ये ना है हुकुम अची वने असां माण्हू त नमाज में बार समझो कोन पढ़ो हुकुम अची वने त तव्हां असां वेठा कंड लाटार करके ॿिए पासे जे वेठा निहारियो न मुंहिंजा साईं जे मथा कलमो भरियो आहे तव्हां असांजो तअल्लुक़ उन हुजूर जे साथ सां आहे हाणे मरण बि मदीने वारे सां आहे त जीअण बि असांजो रसूलुल्लाह तुंहिंजे शान मथा थिया कुर्बान नबी गोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा तू आदम खां भी आई अवल नौजवान एडिटे की जरूरी है सर इन्हें आलो सुभान अल्लाह तू आदम खां भी आई अवल रब तो खे कयो आए खत्म
बुनियादार जा जिंद जान नबी तुझे शान था अल्लाह फरमायो मैयत इल्लाह वर रसूल जेको अल्लाह जी इताअत करे अल्लाह जी रसूल जी इताअत कंदो फौलाइका मल्लज़ीना अन्अमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन अल्लाह फरमाए तो जो अल्लाह जो हुक्म मने रसूलुल्लाह जो हुक्म मनींदो वो उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह नेमत फरमाई खुदा कंहिंजे मथां इनाम फरमायो अल्लाह फरमायो मिनन नबिय्यीन नबियन ते सिद्दीक़न ते शहीदन ते नेकन सालिहन बानन ते अल्लाह रसूल जी इताअत करण वारो इन्हनि चैन जमातुन सां गॾु हूंदो इन्हनि आले वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह हुकुम मनी अल्लाह जो हुकुम मनी रसूलुल्लाह जो अल्लाह फरमाइस इनाम यो थई तमान चैन जमातुन ते इनाम कयो तुंहिंजो साथ बि इन्हनि सां गॾु हूंदो नबीयन सां गॾु हूंदे सिद्दीक़न सां गॾु हूंदे शहीदन सां गॾु हूंदे अल्लाह जे नेक सालिह वलियन सां गॾु दुनिया आखिरत में जी या मेहरबानी थे ए आखिरत में भी यो इनाम मिले जो न चैन जमातुन मां नबीयन सिद्दीक़न शहीदन सालिहन जी मैयत सोबत मिले त इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ थींदी नथा कंहिंखे वहम इहो थिए त भला ठीकु आहे मां इताअत त कई पर ख़बर नाहे उनजी मैयत मिले बि अलाए न उनजी रिफ़ाक़त मिली बि अलाए न उनजी सोबत मिले बि अलाए न त इहो वहम माण्हू कढी छॾे छो त अल्लाह क़ुरान में फरमायो आहे इन्नल्लाह ला युख़लिफ़ुल मियाद अल्लाह वादे जी खिलाफ वर्जी कोन कंदो आहे अल्लाह वाइदो फरमायो आहे त मुंहिंजी बि इताअत कयो मुंहिंजे रसूल जी इताअत कयो वहम कढी छॾिजां ख़ुदा जो वाइदो सचो आहे चैन जमातुन सां गॾु हूंदे सुभान अल्लाह चओ इन्हनि जी तोखे रिफ़ाक़त मिलंदी नबीअन सां गॾु सिद्दीक़न सां गॾु शहीदन सां गॾु सालिहन सां गॾु पर जेकॾहिं कंहिंखे अञा इहो बि ख़्यालु थिए त यार इताअत त कयुमि रिफ़ाक़त त मिलंदी सोबत त मिलंदी पर मां ओड़ो थी त कोन सघियुसि न को सिद्दीक़ थी सघियुसि न शहीद थी सघियुसि न को सालिह थी सघियुसि कुझु माना कमु अॻिते वधी रिफ़ाक़त न कुझु उहो मनसब बि मूंखे मिले हिर्स नेकीअ जो आहे त भलो हेॾे न्यारो कंहिंखे तव्हांखे फोटू सभिनी जा कढंदी असां भेगा ई सभिनी खे हिक हिक खे जुदा जुदा कढ हेॾे न्यारो मुंहिंजो सुभाणे न चओ हिर्स नेकीअ जो आहे त भलो आहे दुनिया जी लालच चङी कान्हे दुनिया जो हिर्स न हुजे नेकीअ जो हिर्स भली हुजे पर माण्हू वरी कॾहिं अहिड़ा बि हिर्स कंदा आहिनि जो सुभाणे उहे हिर्स माण्हू खे विचे पइजी वेंदा ज़रूरी आहे परवाह बलहुदा शरीर में हिकिड़ो शख़्स हो पुराणे ज़माने में ज़र ख़रीद ग़ुलाम थींदा हुआ हाणे उन्हनि खे पुराणे ज़माने में उहे बाना हूंदा हुआ हिकिड़ो शख़्स कंहिं माण्हू वटि बानो हो हुन उनखे ख़रीद कयो उहो छा कंदो हो जेको वॾो हो सेठ पाण खाए मोड़ सां मानी हिन खे वरी खाराए रुखी मानी चवंदो मोड़ मां खाईंदो तूं कीअं खाईंदो ज़र ख़रीद ग़ुलाम छा कंदो ग़रीब ठीकु आहे हली हली जी साईं मूंखे इजाज़त ॾे जी सदाई रुखी मानी तो खारा हितां निकिरां के ॿी जाइ ते वञा मन किथे मूंखे बि गोड़ नसीब थिए मालिक खे चई त मूंखे विकुण बस हाणे मां के ॿी जाइ ते वञा ठीकु आहे हुन वरी हुनखे अहिड़े मालिक वटि विकिणी छॾियो जेको पाण रुखी मानी खाए
के वरी भूसे जी मानी कराई जीवा जो पातस कुछ ॾींहं रहियो हुनखे वरी चए त भला मूंखे हाणे इजाज़त ॾे कंहिं ॿी जाइ ते विकण मां वञणु थो चाहियां चए ठीकु आहे अहिड़े वरी हुन मालिक वटि विकिणी छॾियुसि हू पाण खाईंदो हो भूसे जी मानी हिनखे चवंदो तूं किन ते गुज़ारो कर जे मरी वियुसि वरी हुन ते तंग थियो चए हाणे अञा अॻिते वरी मूंखे मोकिल हुन जो ठीकु आहे अहिड़े मालिक वटि निकितो हुन चयोसि हाणे ॻाल्हि ॿुध न को मूं वटि मानी अथई न को छा न को मां खावां न को तूं खा पंहिंजो बि पेट पाल मुंहिंजो बि पेट माल माना पिन ते मानी वठी आहे त मां बि खावां तूं बि खा ऐं राति जॾहिं सुम्हंदो आहियां त ख़ौफ़ मूंखे डपु थींदो आहे मुंहिंजे भरिसां खट जे भरिसां तूं वेही रह मां ॾीओ ॿारे तुंहिंजे मथे ते रखंदुसि सॼी राति वेठो हुजे ज़रूरदारा फरमाईंदा कुछ ॾींहं गुज़रियो त कंहिं पुछियोसि दे ख़बर भला हिकु जाइ ते वेठो इन मालिक खे कंदो चई छा त किथे अॻिते तोखे मोकिले चई बसि कई हिकु ई मूं हिर्स कयो वो खोड़ मूंखे लॻो उतां जो मां टुटो आहियां त हिन जाइ ते पतो आहे हे त राति जो मुंहिंजे टिकण जे मथां ॾीओ थो लॻे भउ थो थिए जेकॾहिं हिनखे मूं चयो कंहिं ॿी जाइ ते मोकिल किथे अहिड़ो न मूंखे मालिक मिले जो मुंहिंजे अख में तेल विझी खणी वट न रखे चवे त मां इन में ॾीओ बि कोन्हे को हाणे तोहारे अख में मां तेल विझी हिते थो ॾीए खे पायां सो बाबा जिथे मां आहियां हाणे हिते ख़ुशि आहियां अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं कॾहिं हिर्स जेको आहे उहो माण्हू खे अहिड़े क़िस्म जो हिर्स माण्हू खे कंहिं नुक़सान जे पासे ते छिके वेंदो आहे हा नेकीअ जो हिर्स आहे त भलो आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ईअं सोचे त ठीकु आहे हुननि जी सोबत त मिली पर मां ओड़ो थी त कोन सघियुसि आओ ॿियनि लफ़्ज़नि में ईअं सम्झो सिद्दीक़ शहीद सालियो थियणु इनखे आम उर्फ़ में असां चवंदा आहियूं वलीयो थियणु माना विलायत जे मक़ाम जो हासिल करणु अब जेकॾहिं इताअत कबी माना अल्लाह रसूल जे हुकुम खे मञबो अल्लाह रसूल जे हुकुम ते अमल कबो उन सां तव्हांखे उन्हनि जी सुहबत मिलंदी पर जेकॾहिं तव्हां अञा चाहियो था त न इहो मनसब विलायत जो मूंखे बि नसीब थिए मां बि न मनसब वारो थियां त पोइ इन चइनी मनसबनि मां हिकिड़ो मनसब त तव्हांखे कोन मिली सघंदो बाक़ी जेके पोइते टे मनसब जेके विलायत उर्फ़ में चइजे थो उहो ज़रूरु तव्हांखे मिलंदो बाक़ी नुबूवत जो मक़ाम न मिलंदो हिकु त नुबूवत कमाईअ सां कान मिलंदी आहे नुबूवत वाबी आहे अल्लाह जंहिंखे चाहे पंहिंजे अता सां अता फरमाए लेकिन उहो नुबूवत जो दर बि हुज़ूर जे अचण खां बाद में बंदि थी वियो हाणे वलियत दुनिया में ईंदा पर नबी केरु बि नओं कोन ईंदो छो त अल्लाह मदीने वारे खे आख़िरी नबी पर बणाए उहा ॻाल्हि त ख़तम आहे असांजो ईमान आहे त असांजो नबी अल्लाह जो आख़िरी क्या ख़बर कितने तारे खेले छुप गए क्या खबर कितने तारे खेले छुप गए पर न डूबे न डूबा हमारा नबी मेरे न्यारो जो सबसे
जेकर खाली तवा इताअत कया त तवा के मईयत मिलंदी सोबत मिलंदी रिफाकत मिलंदी पर जेकर केर चाहे तो त कुझु मूंखे अॻिते या वधीक मिले त पोइ जेका टूटी तुंहिंजे मथां रखियल आहे उन खां वधीक कमु करणो पवंदो तॾहिं वरी उन वॾे इनाम जो मुस्तहिक़ थींदो केॾे के जे दवा तो के मानो कि ते बियारे तो के कम करणो आहे महीने में 25,000 पगार पर कम करण वारो सच्चो चाहे मालिक जो हे थोरो कम हे त मुझे मथा रही है मुझी जिम्मेदारी टूटी मां थोरो उन जी खिदमत वधाया अने जे ते मतलब मालिक जे के बीठो आ कमल जूता सिधा करे कमल हु कम करे कमल हु समझे पियो मालिक तो मु त हिन के टूटी आ दिनी कोने हु कम हिन ते ही रखियो आ लेकिन हे पंहिंजे टूटी खां वधीक कम थो करे त पोइ मालिक उन जे मथां वधीक राज़ी थींदो उन खे वधीक इनाम बि ॾींदो ये तो पगार है तुझी 25,000 पर यार तू खिदमत भली तो करे जेको कम तुझे मथा रखियल वेना है तू वो भी करी थो तने करे हाने मां तो के इनाम वरी इन पगार खां वधीक तो जा ड्यूटी आहे इताअत जी जेको इताअत करे माना हुकुम अल्लाह जी इताअत करे अल्लाह जे रसूल जी इताअत करे त इन ड्यूटी जो इनाम यो त मयत मिलंदी बाकी जे करे केर चवे त न रुगो इन में सुफ में बीहण जी इजाजत न मिले बल्कि मां खुद इन सुफ वारन चेड़ो थी वञा त पो उन जो दस पे अल्लाह कुरान में ॾिनो आहे वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ऐ मुंहिंजा हबीब के फरमा जेकर अल्लाह जे ज़ात सां मोहब्बत कयो था त पोइ अचो मां मोहम्मद जी इत्तिबा कयो मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजे नक्शे कदम ते हलो मुंहिंजे ग़ुलामीअ खे इख्तियार कयो अल्लाह पाण तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो ऐं ख़ुदा जेके महबूब बणाईंदो आहे उनखे विलायत जो मनसब अता फरमाईंदो आहे खुदा जी महबूबियत जो मकाम को आम गाल काने जेकर हुजूर जी को गुलामी इख्तियार कदो हुक्म के मनी दो तमयत मिलदी रिफाकत मिलदी सोहबत मिलदी पर जेकर सजो सारो रसूलुल्लाह जो गुलाम थी विदो पंहिंजे पाण के मदीने वारे जी गुलामी जे अंदर मुजादा पूरे छदे जे पानी में मानो मुस्तगरक थींदो आ बुडी थी बुडी विदो आ ये गुलामी में अंदर पंहिंजे पाण के फना करे छदीदो त उनखे अञा वधीक इनाम विलायत जो भी अल्लाह अता फरमाईंदो माना ये समझो त इताअत में आहे इताअत आहे ड्यूटी उन सां मिलंदी रिफाकत उन सां मिलंदी माइयत सोबत पर जेको मुकम्मल तरीके सां हुजूर जी गुलामी इख्तियार कंदो हुजूर जे कौल खे हुजूर जे फेल खे ॾिसे ऐं उन कौल फेल खे पंहिंजे मथां नाफ़िज़ कंदो मुकम्मल सचो अंदर ॿाहिर में हुजूर जो गुलाम थींदो त ख़ुदा उनखे विलायत जो मक़ाम अता अल्लाह रुगो फरमाई ये कोन फरमाईंदो त रुगो सुफ़ वारा सां बि अल्लाह फरमाईंदो सुफ़ वारा जो बीहण त तोखे नसीब आहे पर जंहिं रुतबे ते इहे सुफ़ वारा बीठा न मां रब तोखे रुतबो अता करे थो छॾियां पर उहो मिलंदो इत्तिबा सां उहो मिलंदो गुलामी सां पर ही जेका रिफाकत आहे न रिफाकत इहा का आम ॻाल्हि कान्हे इन आयत जे एंड में अल्लाह फरमायो आहे वा हसन उलाइक रफीका अल्लाह ताला फरमायो तो त इन्हनि जी रिफाकत तमाम घणी खूबसूरत नबी जी रिफाकत मिले त या हसीन ॻाल्हि आहे सुभान अल्लाह सिद्दीक़न जी माइयत मिले रिफाकत मिले खुदा फरमाए तो या भली ॻाल्हि आहे शहीद ने लेकर सालनि जी रिफाकत माण्हू खे मिले रुगो माण्हू खे सोबत जेकर मिले त इहा का हल्की ॻाल्हि कान्हे हिननि जी सोबत इहा आहे जेका माण्हू खे जन्नत ताईं पहुचाए छॾे
सोबत शाम खाक सा खाकरा अक्सीर करद बुजुर्ग ने फरमाया त इन्हनि जी सोबत अहिड़ी शइ आहे जेकॾहिं खाक हूंदी त उन खाक खे बि इन्हनि जी सोबत पारस बणाईंदी सोन कोन बणाईंदी सोबत शाम खाक सा अक्सीर करद इन्हनि जी सोबत जेकॾहिं मिठी आहे उनखे बि पारस बणाईंदी जो उहा वरी मिठी जेकॾहिं ॿिए सां लॻे त उनखे बि सोन बणाईंदी अल्लाह जे वली जी थोड़ी घड़ी जी जेका थोड़ी घड़ी जी रिफ़ाक़त उहा बि अहिड़ी आहे मार्ज़ कयो माण्हू खे जन्नती बणाए छॾे बस हिकिड़ो इन ॻाल्हि ते मां हिकिड़ो वाक़ियो तव्हां जे अॻियां बयान थो कयां उन खां बाद में मुंहिंजी तक़रीर ख़तम दुरूद शरीफ़ वॾे आवाज़ सां पढ़ाए मार्ज़ कयां थो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह देवबंदी ॿुधाऊंदा उनजे गुरु जा तबलीगी जमात वाला जिथे किथे फरंदा वधंदा माण्हुनि जे ईमान जा फूल माण्हू सादो था सम्झनि अहिड़ा सादा न आहिनि जहिड़ा ॾिसण में था अचनि देवबंद जो हिकिड़ो मौलवी आहे अशरफ अली थानवी उन किताब लिखियो आहे इफ़ादत यौमिया उन पंहिंजे किताब इफ़ादत यौमिया में लिखे थो त बरे सगीर में इंडिया में दिल्ली में हिकु अल्लाह जो वली थी गुज़रियो आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैह कामिल अल्लाह जो वली हो चिश्ती सिलसिले जो बुजुर्ग आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया खे हिकु तकलीफ़ थी मर्ज़ थी पियो अच्छा उन मर्द में छा पियो थिए साईं खे दौरो थी वेंदो दौरो पइजी वेंदो दौरो जो पइजी वञे त कुझु घड़ियूं दौरे में को होश हवास न दौरे में आराम मुरीदनि अर्ज़ कयो साईं हिते हिन इलाइक़े में हिकिड़ो शख़्स आहे जोगी आहे मुस्लमान कोन्हे गैर मुस्लिम आहे उन जोगीअ जे अंदरि जोगीअ वटि का अहिड़ी शइ आहे जेकॾहिं को बि मरीज़ उन वटि वठी वेंदा तो उन मरीज़ जे मथां मरीज़ वटि वेहंदो आहे ऐं उन जो मर्ज़ जेको आहे पंहिंजे पढ़ाईअ जे ज़रिए छिके वठंदो आहे इजाज़त मिले हुजे त तव्हांजे खट खे असां खणी उन जोगीअ वटि हलूं त जीअं साईं जन जी जेका तकलीफ़ आहे ख़तमु थिए जोगी छिके मर्ज़ ख़तमु कढी थो ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया फरमायो बाबा न इन जी तव्हांखे इजाज़त न आहे छो कि भला तकलीफ़ आहे पाण फरमायो तकलीफ़ पंहिंजे जाइ ते पर जॾहिं जोगीअ ॾे खणी वेंदो जोगी माण्हुनि जा अक़ीदा ख़राब कंदो माण्हू खे चवंदो ॾिसो मुस्लमाननि जो वली आहे तरीक़त जो शेख आहे ख़ल्क़ उन जे पुठियां ईंदी आहे मुरीद थियण जे लाइ पर उनखे बि मूं वटि खणी आया मां उन जे मर्द खे छिके ॿाहिरि कढियो माना मां मुस्लमाननि जे इन खां बुदिरे खां मथे आहियां ऐं मूं में जेको कमाल आहे सो मुस्लमाननि जे इस्लाम खां मथे आहे इस्लाम में कुझु बि कोन्हे को असांजे मज़हब में सभु कुझु आहे जो मुस्लमाननि जा जेके शेख मशाइख उहे बि इलाज जे लाइ मूं वटि था अचनि ऐं को ज़ाहिरी को तिब जो इलाज कोन हो बल्कि पढ़ाईअ जे ज़ोर ते उन मर्द खे ॿार छिके वठंदो पाण फरमायो माण्हुनि जा अक़ीदा ख़राब थींदा मर्द खे रहण जो पर ख़ल्क़ जे अक़ीदनि खे ख़राब करणो कोन ॾिबो
पर दौरा छॾनि कोन पिया हिकिड़े दफ़े दौरो पियो भोले जो मुरीद हा मोहबत कंदा त मुर्शिद जो मर्ज़ ख़त्म थी वञे पाण में सलाह कयो साईं खे दौरो पइजी वियो आहे साईं जे खट खे खणी था हलूं बराबर पाण मन फरमाई थो बराबर पाण रोकियो थो पर साईं खे शिफ़ा मिली वञे ग़लतीअ जी बाद में माज़रत कंदासीं साईं खां माफ़ी वठंदासूं साईं दौरे जे आलम में आहिनि खट खे खयूं सिधो जोगीअ वटि खणी विया जोगी त ॾाढो ख़ुशि पिए थो त मुस्लमाननि जे वॾो पीर दिल्लीअ जे अंदरि ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया हेॾे वॾे माण्हूअ खे ॿूॾे खणी आया आहिनि हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैहि खट जे मथां आरामी आहे जोगी हिंदू भरसा बीठो उन पंहिंजो अमल शुरू कयो उन अमल जे ज़रिए वो मर्ज़ जेको ख्वाजा साहब जे अंदरि हो छिके उन ॿाहिरि कयो अल्लाह जो कामिल वज़ीर ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया उथी वेही रहियो ये जो पाण ने जोगीअ जी जाइ आहे मुरीदन के पाण समझी गया त मुरीद वेचारा मोहब्बत में मजबूर आ तने मुके हिते खणी आया त साईं जो मर्ज़ खत्म थे हाने हिनन के मां कुछ कोन थो चवां जोगी सां मुखातिब थिया पाण फरमायो जोगी कर खबर एड़ो कमाल की आई जैसे बस एक शय हिक अमल वठ हिक अमल जे करे या शय मुंह में अची वई आ जो मरीद जे साम्हूं भी करे मर्ज़ छिके बाहर कढदो आया पाण फरमायो सो कहिड़ो अमल ते ॿुधाए त सही जी जेको मुंहिंजो उस्ताद आहे मुंहिंजो गुरू आहे मूंखे सेखारण वारो आहे उन मूंखे सेखारियो उन मूंखे सबक पढ़ायो त यादि रखजां मूंखे चई नफ़्स जी हमेशह मुखालफ़त कजां नफ़्स जीअं चवई तीअं न कजां पाण फरमाए भला मूंखे इहो ॿुधाए कॾहिं तुंहिंजे नफ़्स तोखे चयो त मुस्लमान थियो जी हाओ चयो पो तो छा कयो जिसे मु अमल को न कयो माना नफ्स चे पियो मुस्लमान थियो पाण फरमायो तो न ते अमल कयो न कयो माना मुस्लमान को न थे पर भला इहो त ॿुधाए कॾहिं तोखे नफ्स ढलियो त मुस्लमान न थे जा जे हाओ नफ्स मूंखे ढलियो त मुस्लमान न थे जा पाण फरमायो नफ्स मना कई मुस्लमान न थी तो नफ्स जी त मुखालफत ई कान कई हालांकि तो चयो त गुरुअ मूंखे सबक ॾिनो हो त कमाल इहो तेसी ताईं रहंदी जेसी ताईं नफ्स जी मुखालफत कंदो रहंदे हाणे तुंहिंजे नफ्स तोखे मना कई मुस्लमान न थिजा तोखे त मुखालफत करणु घुरबी मुस्लमान थियणु घुरबो हो तो मुस्लमान कोन थे नफ्स जी मुखालफत कान कई जोगी समझी वियो त ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया रहमतुल्लाह अलैहि जो हिते अचण पंहिंजे मर्ज़ जे लाइ कोन हो हक़ीक़त में मूंखे इस्लाम जे दौलत सां नवाज़णो हुयो ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया के हथ करे थो क़िबला कलमो भराए त मुस्लमान थिया अल्लाह जे वली फरमाए पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घड़ीअ जी सोबत उनखे मिली वई घड़ीअ जी सोबत उनखे मिली वई हदीस पाक में दुआ हुम कौमुन ला यशका जलीसुहुम अल्लाह ने नेकन सालिहन जी अहिड़ी त जमात आहे जेको इन्हनि सां गॾु वेहंदो आहे बदबख्त कोन थींदो आहे जे गैर मुस्लिम ईंदो आहे त उनखे कलमो भराए जन्नती बणाईंदा आहिनि असांजे इलाइक़नि में असांजे मुल्क में बर्री ज़मीन में अल्लाह जा कामिल वली आया जन दुनिया खे तौहीद सेखारी जो सुभान अल्लाह मोला तव्हांखे ये तबलीग वारा कोन सेखारींदा इन ला इलाहा इल्लल्लाह जे सूरत में कलमे पढ़ण वारा अल्लाह जा वली हा कंहिं वक़्त में हिते चिश्ती सिलसिलो हो कंहिं वक़्त में उन खां पहिरियां असांजे बर्रे सगीर में सुरवर्दी सिलसिलो आयो हज़रत गौसुल आलमीन जे वास्ते सां जेको शेख शहाबुद्दीन सुरवर्दी रहमतुल्लाह अलैहि जो हो हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी उन जे वसीले सां चिश्ती सिलसिलो हिन बर्रे सगीर में आयो रब्बानी मुजद्दिद अल फैसानी जे वसीले सां
नक्शबंदी सिलसिलो हिन जाए ते हलियो ये सिलसिला हाथ वरी गौसे आदम जो सिलसिलो पे असांजे फरमाए सही कई मशाइख कादरी आया जन सैयदना गौसे आदम रजी अल्लाह ताला अन्हु जे सिलसिले मुबारक हिन जाए ते हलियो हलायो अल्हम्दुलिल्लाह तवा असां जैनी सिलसिला सा अकीदत रखूंदा उन में के नक्शबंदी होदा के चिश्ती होदा के सोहरवर्दी होदा के सैयदना गौसे आदम रजी अल्लाह ताला अन्हु जे सिलसिले कादरी जा होदा पर सभिनी जो मशरब हिकड़ो आ मना मथे मरकज सभिनी जो हिकड़ो आ जेकर चिश्ती आ सिलसिलो आ त उन जो मरकज मदीनो आ सोहरवर्दी जे सिलसिले जो मरकज मदीनो आ शाह नक्शबंद जो मरकज मदीनो आ कादरी सिलसिलो आ त मरकज मदीने जो आ सभई सिलसिला पहुंचाएंदा हुजूर ताई ऐं हुजूर खल्क के पहुंचाए तो अल्लाह ताई अल्लाह मुझो चवण अमन जो बुधो कबूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह।